नालो छा आहे? अफ़साना। अफ़साना। किथे वेठा आहियो? जी जमाल खान चांद पंजगोरो। अच्छा, छा मसलो थियो? बस मसलो इहो थियो आहे त जीअं घरां निकिती आहियां शादी जीअं कया रुगो मार कुट आहे मुंहिंजो मुड़ुसु आहे माना नशाई शराबी चरसाई। छा नालो आहे? नालो मुंहिंजे घर वारे जो आहे रहमतुल्ला। हीअ नालो छा अथसि? मीर मोहम्मद। उहो किथे वेठो आहे? उहो जमाल खान चांगन में। अच्छा, हाणे ॿुधायो तव्हांजी। हाणे ॿुधाइणु चाहियां त माना मूंखे तलाक खपे, मूंखे मार कुट मूंखे रोज़ आहे ऐं इहो बर्दाश्त नथी करे सघां। हाणे आउं चाहियां थी त माना जेके बि असांजे चङा मठा आहिनि मुंहिंजी बिरादर खे ऐं मुंहिंजी सॼी फैमिली खे सम्झाइनि त मुंहिंजे पोयां हाणे न लॻनि। हू कोर्ट में बयानु ॾेई छॾियो आहे। मुंहिंजो सूमर वारे ॾींहुं नोटिस बि वेंदो। नोटिस मुंहिंजो ईंदो हाणे थी सघे त माना मुंहिंजो मुड़ुसु हुन नोटिस ते पहिरीं तलाक ॾियनि हा त पोइ कुझु बि करे सघां। हाणे गवर्नमेंट खे ऐं सरकार खे हुकूमत खे इलाह थी ॾियां त माना हाणे मुंहिंजो साथ उहो ॾियनि। मुंहिंजे साथ ॾियण केरु कोन। अकेली घरां निकिती आहे, न मूंखे कंहिं अगवा कयो आहे, न मूंखे कंहिं खयो आहे। ऐं पंहिंजे मुंहुं निकिती आहे, पंहिंजी नंढड़ी खणे 2 ॿार पंहिंजा छॾे आई आहियां। छा तव्हांजो मसलो पेश आयो जो तव्हां दादा मुड़ुसु पाण में छा था मसलो इहो पेश? बसि मसलो ठहे कोन थो। जेको शराबी चरसाई हूंदो उहो घर में कंहिंखे सहंदो कोन सहंदो न। शराब रोज़ पी अचे, शराब पी अचे या चरसाई माना चर्स पी अचे, मूंखे मार कुट करे आऊं त नथी रही सघां न हुते। मार कुट रोज़ ॿार टोटल घणा आहिनि तव्हांजा? जी मूंखे 3 ॿार आहिनि। हिकिड़ी हीअ नंढड़ी आहे, ॿिया ॿार किथे आहिनि? ॿिया ॿार घर छॾिया 6 साल जो मुंहिंजो नंढड़ो आहे। कहिड़े घर छॾे आयो? मुड़ुस जे घर? न न न मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे माइटनि सां गॾु आहे, उहो माना हुन जे ख़िलाफ़ु। हाणे चए थो माना हिन खे रुगो गॾु ऐं मुंहिंजा भाइर बि मूंखे मारणु चाहिनि। तव्हांजो मुड़ुसु बि जेको आहे सो तव्हांजे माइटनि सां मुलविस आहे? हा उन्हनि सां गॾु आहे। सभु माना सलाह करे मूंखे मार। मुंहिंजा भाइर, मुंहिंजो पीउ, मुंहिंजी माउ सभु माना। तव्हांजे पीउ जो नालो छा आहे? जी मीर मोहम्मद। अच्छा, उहो बि उन सां ई गॾु आहे? उहो बि उन सां ई गॾु आहे। उहो बि चए थो मुंहिंजी छोकिरी खे मारे छॾियो। ऐं जेके असांजो माना चङो मोटो आहे रोशन साहिबु राव, उहो बि चए थो छोकिरी हाणे पुॼे त गोली हणी छोकिरी खे मारे छॾे। हाणे तव्हांजो छा मुताबिक़ आहे? हाणे ऐं ॿिया आहिनि मुंहिंजा सोट। हिदायतला सोट आहे मुंहिंजो, हिदायतला चांग ऐं यूरू चांग ऐं सिकंदर चांग ऐं अकन चांग, जेके मूंखे मारणु चाहिनि था। ऐं अॻियां पोयां माना उहे पिया लॻनि माना छोकिरी खे मारियो। हाणे उन्हनि खे माना इहो सम्झाइण ॾियां थी त मुंहिंजे पोयां न लॻे। हाणे भेण किथे पिया रहो तव्हां? जीअं आउं टंडो आदम शहर में रहां पई। कंहिं वटि पिया रहो? रहां पई बसि यमड़ आहे जेका मूंसां गॾु आहे, जेके आउं हथु ॿधी करे वेठी आहियां इन वटि। केरु आहे यमड़? जी केरु आहे? छा थिए तव्हां? इहा मुंहिंजी कुझु बि कान थी थिए। बसि न मुंहिंजी माइटी में आहे, न मुंहिंजी रत भत में आहे, कुझु बि कान थिए। बसि हिनखे मूं हथ में